मिलेगा। अॼु माण्हू इन खे गुनाह नथा सम्झनि, कंहिंजी गिला करणु, कंहिंजी बुराई बयानु करणु। क़ुरान फरमाए थो वला यग़्तब बअदुकुम बअदा, तव्हां मां हिकिड़ो ॿिए जी गिला न करे। अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैता, छा तव्हां मां को चाहींदो त पंहिंजे मोल भाउ जो गोश्त खाए? मोल भाउ जो मैयत रखियो हुजे, को माण्हू उन जो गोश्त पटे खाईंदो? फ़करे तुमूं, तव्हांखे इहा ॻाल्हि नापसंदि ईंदी। केरु पंहिंजे भाउ जो गोश्त खाईंदो? अलाह फरमाए थो जेको पराई गिला करे थो सो ईअं आहे जीअं पंहिंजे भाउ जो गोश्त खाईंदो हुजे। ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल-ग़ीबतु अशद्दु मिन अज़-ज़िना, पराई गिला करणु ज़िना खां बि बुरो फेल आहे। ज़िना खां बि कबीह, शनी, ग़लीज़, गंदो कमु आहे पराई गिला करणु। माण्हू अॼु असांजूं जेके मजलिसूं आहिनि न, इल्ला माशा अल्लाह, जंहिंखे अल्लाह ताला बचाए, जेकॾहिं न त असांजी हर मजलिस गिला सां भरी पई आहे। सुठा माण्हू, दीनदार माण्हू, वॾियूं सुहारियुनि वारा माण्हू पटका ॿधा पिया आहिनि, मस्जिदुनि में वेठा आहिनि, पराई गिला कनि था, फलाणो हीअं आहे, फलाणो हीअं आहे, ऐं इन खे गुनाह नथा सम्झनि। मूंखे हैरत लॻी, मुक़द्दस जाइ ते अल्लाह जे रसूल जी मस्जिद नबवी शरीफ़ में हिकिड़ो शख़्स मूंखे मिलियो। बस जीअं मिलियो, मूंखे भाकुर पाए मिलियो ऐं मिलण सां शुरू कयईं, फलाणो अहिड़ो, फलाणो अहिड़ो, फलाणो अहिड़ो। मूंखे हैरत लॻी त ही माण्हू अल्लाह जे रसूल जे हुज़ूरी में मुसलमाननि जी गिला बीठो थो करे। मूं ॿी ॻाल्हि मटाए ॿी ॻाल्हि करणु शुरू कई त वरी हुन साॻी ॻाल्हि गिला वारी शुरू कई। वरी मूं ॿी ॻाल्हि मटाई, वरी हू उन ॻाल्हि में शुरू थी वियो। आख़िर मूं उनखे चयो त अदा, हीउ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हरम आहे, तव्हां हिन जाइ ते बि पराई गिला करे पाण बि गुनहगार थियो पिया, मूंखे बि गुनहगार कयो पिया। मूं तव्हांजो कहिड़ो गुनाह कयो जो तव्हां मूंसां इहे ॻाल्हियूं था बयानु करे मूंखे पंहिंजे गुनाह में शरीक था कयो? तेसीं हिकिड़ो माण्हू आयो, ज़मज़म जा 2 गिलास खणी आयो, हिकिड़ो मूंखे ॾिनई, ॿियो उन बुज़ुर्ग खे ॾिनई। त उन शख़्स चयो त मूंखे रोज़ो आहे, मां ज़मज़म न पीअंदुसि। मूं चयोमांसि तोखे शर्म नथो अचे? ज़मज़म जो पाक पाणी आहे, शिफ़ा वारो पाणी आहे, तूं उहो नथो पी, चई तो मूंखे रोज़ो आहे, ऐं तूं मोल भाउ जो गोश्त रसूलुल्लाह जे हरम में खाधो आहे, तुंहिंजो कहिड़ो रोज़ो आहे? कहिड़ो तूं रोज़ेदार आहीं? रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अॼु सभु साहबा रोज़ो रखो, साहबियात खे फरमायूं त रोज़ो रखो, पर तेसीं रोज़ो न खोलिजो, मूंखे ॿुधाए पोइ रोज़ो इफ़्तार कजो। शाम थी, हज़रत अबू बकर सिद्दीक़ आयो, या रसूलल्लाह तव्हांजे हुकुम सां मूं रोज़ो रखियो, हाणे रोज़ो इफ़्तार कयां? पाण फरमायो इफ़्तार कर। ॿियो साहबी आयो, या रसूलल्लाह मूं रोज़ो रखियो, रोज़ो इफ़्तार कयां? पाण फरमायो इफ़्तार कर। इजाज़त वठंदा विया, साईं जन इजाज़त ॾींदा विया। हिकिड़ो शख़्स आयो, या रसूलल्लाह 2 असाबियाणियूं ॿाहिरि बीठियूं आहिनि, उहे इजाज़त घुरनि थियूं, उन्हनि बि रोज़ो रखियो हुयो, उहे चाहिनि थियूं त असांखे इजाज़त मिले त असां रोज़ो इफ़्तार कयूं। हबीबन करीमन फरमाए त इहे कूड़ थियूं ॻाल्हाइनि, इन्हनि रोज़ो न रखियो आहे, इन्हनि खे थांव ॾियो, इन्हनि खे चओ त उल्टी कनि। उन्हनि थांव ॾिनो वियो, उन्हनि उल्टी कई त उन में गोश्त जा टुकड़ा निकिता। पाण फरमायो इहे पंहिंजे भाउ जो गोश्त खाई आयूं आहिनि, इहे पराई गिला करे आयूं आहिनि, इन्हनि जो रोज़ो अलाह वटि क़बूल न आहे। हिकिड़ो माण्हू पाण खे रोज़ेदार सम्झी ऐं माण्हुनि जे ॾेखारण जे लाइ चए थो मां रोज़ेदार आहियां, रसूलुल्लाह जे हरम में बि ॿियनि जी गिला करे थो, त इहे माण्हू कहिड़ा दीनदार चइबा? कहिड़ो इन्हनि जो इस्लाम चइबो? असांजो मज़हबी तबिको, पढ़िया लिखिया माण्हू, उन्हनि में इहो मर्ज़ आम थी वियो आहे। हलियो पोइ अदा चऊं था त असां ते किरोना वायरस आई आहे, असांखे हीअ मुसीबत आई आहे। पुट इहा मुसीबत कंहिं ॿिए पासे न आई आहे। के चवनि था अमेरिका मोकिली आहे, के चवंदा चीन मोकिली आहे। चीन न मोकिली आहे, न को अमेरिका मोकिली आहे, असांजे पंहिंजे अमलनि जी शामत आहे। फबिमा कसबत ऐदीकुम, हीअ तव्हांजे हथनि जी कमाई आहे।
उनजो इलाजु इहो आहे जो असां पंहिंजे रब जे दर ते मोटूं, अलाह जे दर ते माफ़ी तलब थियूं। हर को पंहिंजे गिरेबान में झाती पाए ॾिसे, जेका ख़ता आहे, जेका ग़लती आहे, उन ग़लती जो इज़ालो इहो आहे जो तौबा ताइब थिए। जंहिंजी हक़ तलफ़ी आहे त उनजो हक़ अदा करे। जेकॾहिं अलाह ताला जा हक़ टोड़िया आहिनि त अलाह जे दर ते माफ़ी तलब थिए, तौबा ताइब थिए। ऐं अॼोकी राति लैलतुल बरात जी राति आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिन राति में मुंहिंजी उम्मत जा एतिरा माण्हू बख़्शिजनि था जेतिरा अरब जे कबीले बनू कलब जे बकरियुनि रिढुनि जे बदननि ते जेतिरा वार आहिनि, एतिरा मुंहिंजा उम्मती अॼोकी राति में बख़्शिजी वञनि था। हीअ बख़्शिश जी राति आहे, गुनाहनि खां तौबा ताइब थियण जी राति आहे, अलाह जे दर ते माफ़ी वठण जी राति आहे। जॾहिं बानो केतिरा बि गुनाह करे, केतिरियूं बि ख़ताऊं करे, पर जॾहिं अलाह जे दर ते मोटे थो, व इन्नी लग़फ़ारुन लिमन ताब, रब फरमाए थो मां अलाह ताला वॾो बख़्शणहार आहियां उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके तौबा ताइब थींदा आहिनि, माफ़ी तलब थींदा आहिनि, अलाह जे दर ते माफ़ी वठंदा आहिनि। त पोइ इहा माफ़ी, इहो अलाह जे दर ते मोटणु, इहो बख़्शिश घुरणु उन्हनि जे गुनाहनि खे मेटे छॾींदो आहे। उन्हनि जूं मुसीबतूं, उन्हनि जा ॾुख, उन्हनि जा दर्द अलाह ताला लाहे छॾींदो आहे। हिकु ॻाल्हि सम्झण जे क़ाबिल आहे, तवजह सां ॿुधण जे क़ाबिल आहे। जेकॾहिं गुनहगार माण्हू खे अलाह ताला तकलीफ़ ॾिए थो, बीमारी जी सूरत में, वबा जी सूरत में, ज़लज़लनि जी सूरत में, कर्ज़नि मर्ज़नि दर्दनि जी सूरत में, जेका बि इंसान खे तकलीफ़ अचे थी, जेकॾहिं गुनहगार आहे त इन तकलीफ़ जे करे अलाह ताला उन जे गुनाहनि खे मेटे छॾे थो। अगरि नेकोकार आहे, अगरि दीनदार आहे, अगरि साले इंसान आहे, उहो उन जे मथां तकलीफ़ अचे थी त इहा तकलीफ़ उन जे दर्जनि जी बुलंदी आहे, उन जे शान खे अलाह ताला वधाईंदो आहे। इहा ॻाल्हि हिकु भेरो वरी ॿुधण जी आहे। तकलीफ़ूं मोमिन जे मथां बि अचनि थियूं, मुनाफ़िक़ ते बि अचनि थियूं। तकलीफ़ूं मुस्लमान ते बि अचनि थियूं, काफ़िर ते बि अचनि थियूं। तकलीफ़ूं फ़र्मा बरदारनि खे बि मिलनि थियूं, तकलीफ़ूं बेफ़रमाननि खे बि मिलनि थियूं। पर फ़र्मा बरदार, नेकोकार, मोमिन बानो, अलाह ताला जल्ल शानु जे हुक्मनि जे मथां हलण वारो बानो, उन जे मथां अगरि तकलीफ़ अचे थी त इहा तकलीफ़ उन जे दर्जात जी बुलंदी आहे, उन जे शान खे अलाह ताला वधाईंदो आहे। ऐं जेकॾहिं गुनहगार, मुजरिम, ॾोहारी, मुनाफ़िक़, काफ़िर, बदअमाल, बदकिरदार जे मथां तकलीफ़ अचे थी त इहा उन जे अमलनि जी शामत आहे। ऐं उन तकलीफ़ जे करे अलाह तबारक व ताला जल्ल शानु उन जे उन्हनि गुनाहनि खे मेटींदो आहे, तां त उहो आख़िरत जे अज़ाब खां बची पवे। छो त असीं आहियूं हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा उम्मती। असां कलमो पढ़ियो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा उम्मती न आहियूं, असां हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा, हज़रत नूह अलैहिस्सलाम जा, हज़रत इब्राहिम ख़लील जा उम्मती न आहियूं। उन्हनि खे तकलीफ़ूं आयूं, उन अज़ाब में, दुनिया में अज़ाब अची वियो ऐं उहे क़ौमुनि जूं क़ौमूं तबाह बर्बाद थी वियूं। असांजो मामिलो उम्मत मुहम्मदिया जो ॿी कंहिं बि नबीअ जी उम्मत वांगुरु न आहे। हुज़ूर जी उम्मत जो मामिलो जुदा आहे। हुज़ूर जे उम्मत जे मथां अगरि तकलीफ़ आई, अगरि वबा आई, अगरि ताऊन आयो, अगरि को मर्ज़ आयो, अगरि को दर्द आयो, नेकोकार जे दर्जनि खे बुलंद कंदो वेंदो, गुनहगार जे गुनाहनि खे मेटींदो वेंदो। ऐं जॾहिं गुनाह मेटिजी वियो त उन खे आख़िरत जे अज़ाब खां माफ़ी मिली वेंदी। अॼु अगरि कोरोना जी सूरत में
लॉकडाउन जी सूरत में तव्हांखे बराबरि तकलीफ़ पहुती आहे, जानी तकलीफ़ पहुती आहे, माली तकलीफ़ पहुती आहे, कारोबार ठप थी विया आहिनि, ग़रीब मिसकीन माण्हू वीचारा कमाइण वारा जेके आणी नई चाढ़ी न ॾुथ ॾिहाड़ी सूमरा, जेके खणी 500 रुपया कमाए ॾिहाड़ी खणी ईंदा पंहिंजे बचनि खे त उन्हनि जो चुल्हो गरम थींदो, अॼु उन्हनि जो चुल्हो गरम नथो थिए। हुकूमत जा आसरा आहिनि, इमदाद जा आसरा आहिनि, अञा ताईं कंहिंखे इमदाद न मिली आहे। यकीनन ही हालात, ही लॉकडाउन वारा हालात माण्हुनि जे लाइ सख़्तु तकलीफ़ दे आहिनि, पर तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आहे। गौर सां ॿुधो, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, हीअ इमाम अहमद पंहिंजे मुस्नद में, इमाम अबू दाऊद पंहिंजे सुनन में, मुस्नद अबू याला, इमाम तबरानी मजम कबीर में हीअ रिवायत आंदी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन्नल अब्द इज़ा सबक़त लहू मिनल्लाहि मंज़िलतुन फलम यबलुगहा बिअमलिन, अल्लाह ताला कंहिं बाने जे लाइ हिकिड़ो दर्जो मुक़ररु कंदो आहे, हिकिड़ो शान उन जो मुक़ररु कंदो आहे, पोइ उन दर्जे ते उहो अमल जे ज़रिए पहुची नथो सघे। अहिड़ो अमल उन वटि कोन्हे जो उहो दर्जो माणे सघे, ऐं उन दर्जे मिलण जो सबबु उहो अमल नथो बणिजी सघे, त पोइ छा थींदो आहे, इब्तलाहुल्लाह, अल्लाह ताला उनखे आज़माइश में विझंदो आहे, उनखे तकलीफ़ में विझंदो आहे। फ़ी जसदिही औ मालिही औ वलदिही, या उनजे जिस्म में उनखे तकलीफ़ ॾींदो आहे, या उनजे माल में उनखे तकलीफ़ ॾींदो आहे, या उनजे औलाद में उनखे तकलीफ़ ॾींदो आहे। सुम्म सबर अला ज़ालिक, पोइ उन तकलीफ़ जे मथां बानो सब्र कंदो आहे, हत्ता युबल्लिगहुल मंज़िलतल्लती सबक़त लहू मिनल्लाहि अज़्ज़ वजल। साईं फरमाइनि था त उन तकलीफ़ कॾहिं जानी मिली, माली मिली, कारोबार जी तकलीफ़ मिली, उनखे औलाद में तकलीफ़ मिली, उन ते सब्र कयईं, अलाह जो दर न छॾियईं, रब जी बेफ़रमानी न कयईं, हुकमनि जी भञकड़ी न कयईं, सब्र सां रहियो, त इन तकलीफ़ जे करे अल्लाह ताला उनखे उन मक़ाम ते पहुचाईंदो आहे जिते इबादतुनि जे ज़रिए नथो पहुची सघे, हज जे ज़रिए न पहुची सघियो, रोज़े जे ज़रिए न पहुची सघियो, पर हिन तकलीफ़ में, जानी माली बचनि जी तकलीफ़, रोज़गार जी तकलीफ़ में अल्लाह ताला जल्ल शानु उनखे उन जन्नत जे दर्जे ते, उन बातिन जे मक़ाम ते, उन रूहानी मंज़िल ते पहुचाईंदो, उन बेहिश्त जे मक़ाम ते पहुचाईंदो जेको अल्लाह ताला उन जे लाइ लिखी छॾियो हुयो। उहो सबबु उन जी तकलीफ़ उन मक़ाम ते पहुचण जो सबबु बणिजी वेंदी। ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास खां रिवायत आहे त इमाम तबरानी मजम औसत में रिवायत आणे थो, साईं फरमायो त अल मुसीबत तुबय्यिद वजह साहिबिहा यौम तस्वद्दुल वुजूह, क़यामत जो ॾियारो थींदो, हिकिड़नि जा मुंहं रोशन हूंदा, हिकिड़नि जा मुंहं कारा हूंदा। साईं फरमाइनि था जंहिंखे दुनिया में तकलीफ़ आई, दुनिया में ग़म ॾुख ॾिठईं, इहे दुनिया जे तकलीफ़ुनि ते सब्र कयईं, अल्लाह ताला जल्ल शानु क़यामत जे ॾियारे इन जो चहिरो रोशन करे छॾींदो। भाइरो, अॼु जेकॾहिं तकलीफ़ थी आहे त ग़मज़दा न थियो, हुज़ूर जे सदके या तकलीफ़ बि असांजे लाइ भलाई जो को न को सबबु रस्तो खोलींदी। साईं फरमाइनि था, सही बुखारी में, सही मुस्लिम में हदीस आहे, मा युसीबुल मोमिन मिन नसबिन वला वसबिन वला हम्मिन वला हज़निन वला अज़न वला ग़म्मिन हत्ता शौकत युशाक्कहा, मोमिन बाने खे को ग़म, को ॾुख, का परेशानी, को जेको ज़हनी तरह सां तकलीफ़ पहुचे थी, या को ईज़ा पहुचे थो, या को ग़म पहुचे थो, ऐसी ताईं जो वाट वेंदे अगरि उनखे पेर में कंडो लॻे थो, इल्ला कफ़रल्लाहु बिहा मिन ख़ताया,
उन कंडे लॻण जे करे, उन ग़म, उन तकलीफ़ जे मिलण जे करे अलाह ताला उन जे गुनाहनि खे मेटे छॾे थो। असां जेके गुनाह कया, असां बेफ़रमानियूं कयूं, असां पंहिंजे लाइ अलाह जे अज़ाब खे हलाल कयो, अज़ाब असांजे लाइ लाज़िम थी वियो, पर हीअ अलाह जो करम आहे जो आख़िरत जे जहन्नम जे अज़ाब जे बजाए अलाह ताला असांखे दुनियावी तकलीफ़ ॾेई, किरोना जी सूरत में, लॉकडाउन जी सूरत में, बेरोज़गारी जी सूरत में इहा तकलीफ़ ग़म ॾुख ॾेई रब असांजे गुनाहनि खे मेटींदो, ऐं जॾहिं मौत आयो त सिधो जन्नत में हाज़िरी।